हालांकि जिस्म उन जो मौजूद है, सब जिस्म जा हिस्सा उन जा मौजूद है। वो भी चऊं सा लाश है, कुछ भी ना है। केड़ी हिन शे वही है? माल भी पयो तस घर में जो हुयुस, बैंक में पैसा भी पया तस, घर में ढोरो ढगा वो भी बदल तस, जमीन भी पई तस। जिस्म सूरत शक्ल सब अथस, वो भी लाशो लाश है, कुछ भी न। अदा बस हाने वञो इनके दफनायो। ये मिसाल तो दिया समझण जी गाल। परवर जेकर उन जो बियो पासो दिसो, ओ मानू आदा रस्ते में एक्सीडेंट थी पियो, बाह कटजी वैसे, जंग कटजी वैसे, मथो सजो जख्मी थस, अख ज़ाय थी वैसे, कन कटजी वैसे। खोड़ मानू जी एड़ू हालतूं थी न, अल्लाह चल बचाए हिफाजत करे। ओ सफ़ा इं खणी चो अदा चवंदा अदा चिकना चूर थियल आ, सजो जिस्म बिगड़ियल आ। अदा पर उन जी माने तवज्जो, पर रूह अथस, छा अथस? रूह अथस, साव अथस। अब इनके लाशो चवंदा से, जल्दी क्यों दफनायो, जल्दी क्यों से, लाशो आदा लाशो आ चवंदा से। अरे बा रहियल तो कुछ को छड़ो रूह अथस, जिस्म सजो खत्म थे पियो थस, चकना चूर लगो पियो आ। मालूम थो तो असल शे रूह आ, असल शा है रूह आ। इं कड़ी समझो तो असा जेकी भी नेकी जा आमाल क्यों था ना, अब आमाल नेकियूं इन जो एकड़ो रूह थव, बियो थो एकड़ो ज़ाहिरी ढांचो। ज़ाहिरी ढांचो करो अदा क्याम कयो से, रुकू कयो से, झुकिया से, सजदो कयो से, रोजो रखियो से, भूख उन हज में भगा से, सफा मरवा के दरमियान आमाल कया से, जिक्र कयूं पिया, इबादतूं क्यों पिया, बयान कयूं पिया, बयान बुधूं पिया, जलसा कयूं पिया, सब कम थियन पिया। पर जेकर इनन में रूह न थव तो पो इहो थव लाशो। नमाज जो नालो भी लाशो, तो असांजी ज़कात जो नालो भी इहो ही, रोज़े जो भी इहो, पढ़ण पढ़ाइण भी इएं, जिक्र अज़कार भी इएं, ये सब लाशा थव लाशा। जेकर उन जे अंदर रूह ना है, वो रूह छा है आमाल जो, वो है मोहब्बत वारो अमल, अल्लाह नबी सा मोहब्बत वारो अमल। हाँ जेकर इहो मोहब्बत तो असांजी दीन जी, अल्लाह नबी जी मोहब्बत दिल में आई, अमलन में रूह ईंदो। अब जंहिंमें रूह ईंदो तो पोइ उहे वॾा वॾा कम कंदो, लाशो कुछ कंदो। जेको खट ते पयो रूह हलियो वयोसि, इहो कुछ कंदो, इहो उथी जहाद कंदो, इहो उथी कंहिंसां विढ़ंदो, इहो उथी कमाईंदो। अब ॻाल्हि सम्झ अचे थी हले नथी अचे? केॾी वॾी खोले खोले मिसाल ॾिनी आहे। अब हाणे जंहिंमें रूह कोन्हे, न इहो कॾहिं न तलवार खणी सघंदो, न जहाद करे सघंदो, न उन खां कोई ॿियो कमकार थींदो, रूह अथसि ई कोन। तॾहिं त अल्लाह जे नबी छा फरमायो,
उबुदुल्लाह कअन्नका तराहु फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराका। फरमायो अल्लाह जी इए इबादत कयो, इए आमाल कयो, इए बंदगी कयो, इए अमल कयो का अन्नका तराहु जना अल्लाह के दिसी रहा हो। बिल्कुल अल्लाह तव्हांखे समझ में अचे ॼण त बस ॾिसूं था। ओहो मोहब्बत वारो अमल, सचाई वारो अमल, तवज्जो वारो अमल, इहो आमाल जे लाइ रूह थव। रूह न थे तो असांजी निमाज़न जो नालो निमाज़ न चओ लाशो, रोज़े नालो रोज़ो न थो पो जानी खानी। अल्लाह फरमायो मां इहो ई तो हुक्म कयो हम इंसानन के, वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन। माला इहो ई हुक्म कयम पंहिंजे दीन के खालिस कयो, मां अल्लाह जे लाए, मां अल्लाह ॾा तवज्जो वारी इबादत, मोहब्बत वारी इबादत, इखलास वारी इबादत, अल्लाह ॾा मोहब्बत वारी इबादत ओहे आमाल कयो। तहांजे आमाल में रूह ईंदो। बाक़ी छड़ा पे अमल कयो। कने के कम में केड़ो मकसद दुनिया जो, कने केड़े कम में केड़ो मकसद दुनिया जो, कने केड़ो मफाद, कने शोहरत, कने मानू चवन वाह 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 वाह। याद रख जाए जेकने रूह वारो अमल नाहे, जाहिर में जहाद छो न हुजे। ये तो वडो अमल है ना जहाद बाबा। लड़े तो लड़े 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 आता के कत्ल थियो। भले जाहिर में लड़ाई वारो अमल छो न हुजे, जाहिर में कुरान जे पढ़ाइण वारो अमल छो न हुजे। मतलब को कुरान पढ़ाईंदड़ या पढ़ंदड़ ये समझे तो बस पढ़ण पढ़ाइण सां ही बस मां जन्नत हलियो वेंदो, ये ना। पढ़ण पढ़ाइण भी हो जंहिंमें रूह हुजे। कॾहिं कंहिंजो मक़सद तनख़्वाह है, कॾहिं कंहिंजो मक़सद दुनिया जी शोहरत, कॾहिं कंहिंजो मक़सद कंहिं इंसान के राज़ी रखना। शैतान असांजे हर अमल में कान का जरी बेतवज्जो ऐं रिया वारी उहा विझी छॾी आहे। कोई अमल बचल ना है, पर सिर्फ असांजो तवज्जो ना है, गौर ना है। ओ भले खनी लखन में खैरात करे, याद रखो मुसलमानो अल्लाह के अमलन जे कमियत जी पसंद ना है के आमाल घणा करे। अल्लाह जी पसंद अमलन जी कैफियत, कैफियत अमल जी, अमल जो रूह थव। केड़े अंदाज में तो आमाल करे। तो असां नेकी जा कम कयूं पा जेको उते थोड़ो तकलीफ़ मिली तो भजी वेंदासीं, थोड़ो को दुनिया जो नुक़सान थियो तो भजी वेंदासीं। मालूम तो इहो अमल असांजो रूह वारो न हो न, न त असां ॼमी करे तकलीफ़ बर्दाश्त कयूं ना। थोड़ो घणो दुनिया जो का तो नुक़सान नज़र ईंदो तो तुंहिंजो कमु छॾे ॾींदासीं। अल्लाह बाबा वॾी परेशानी आहे बाबा। केरु परेशानी हिते खणंदो?
दी जो कम छॾे ॾींदो। मालूम थियो तो असांजे अमलन में जान नाहे। जेकॾहिं बिना रूह वारो अमल भले लड़ाई वारो अमल होजे, कुरान जे पढ़ाइण वारो अमल होजे, ओ भले लखन करोड़न में खैरात होजे। एक हदीस में लफ्ज आया, हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, एक मौके ते मुझे इमामुल अंबिया फरमायो, ओ अबू हुरैरा एकड़ो शख्स क़यामत जे ॾींहुं ईंदो तो असांजे आमाल जे घणाई ते ज़ोर त आहे। हाणे त के फितने जो वक़्तु आहे उहो बि कोन्हे, वो जो थोड़ो छोड़ो ये ज़ारी अमल है अज तो वो भी कोने। पर जेकर को अमल कंदो भी वध वध उन जो जोर छा हुंदो। चलो बस घणा कया अमल ये ना है, भले थोड़ो अमल हो। पान फरमाओ अबू हुरैरा क़यामत नी एकड़ो शख्स ईंदो। फरमायो केड़ो शख्स? तवज्जो कर, हुजूर जी हदीस ॿुधाए तो असांजे करे गौर क्यों, फिक्र क्यों? सच तो ॿुधायां, कोई अहिड़ो कमु नाहे जंहिंमें शैतान असांखे उन जे अंदरि को न को दुनिया जो मक़सद न दिल में विझी छॾियो आहे। अबू हुरैरा हिकिड़ो अहिड़ो शख्स ईंदो, ओ पहलवान ताकतवर जुर्रतमंद शुजा पहलवान अबू हुरैरा क़यामत जे ॾींहुं ईंदो। अल्लाह फरमाईंदो समोजा बाना मां तोखे जवानी ॾिनी माए, पहलवानी ॾिनी माए, दिलेरी ॾिनी माए। ओ इहा पहलवानी, इहा दिलेरी, इहो ताकत, या केड़न केड़न कमन में खर्च करे आए। जवाब दे, ये तो मानी नहीं मायना ना तो ॿियो बि त माण्हू हुयो जेका तो वटि दिलेरी हो ॿिए वटि न हुई, जेका तो वटि ताकत ॿिए वटि न हुई, इंसान उहो बि हुयो। माई त अल्लाह ॾिनी माए, तो असां वरी पंहिंजी दिलेरी पहलवानी चोरी में समझदासीं, झेड़न में, खून करण में, कत्ल करण में। यार फलाणो माण्हू यार वॾो दिलेर आहे, डिॼी कोन थो कंहिंखां। ये बाबा ॾी ॾिठे जो बाज़ार में जो अचे तो बदही खणी बरस्ट घुमाए तो बाबा कंहिंखां डिॼी नथो, न पुलिस का न हल भेण वॾो दिलेर आहे। तो असांजी दिलेरी ते एॾी आहे त माण्हू जा खून वहाया, वॾो दिलेर आहे बाबा। का रात खाली न कंहिं न कंहिंजी चोरी करे करे वॾो पहलवान। जेकर को चंबो थो हणे त चंबे जी जवान में उनजो खून थो करे। इहा दिलेरी आहे, इहा पहलवानी आहे। अल्लाह तो पुछे अबू हुरैरा, इमामुल अंबिया फरमायो अल्लाह तो पुछे माना दिलेरी ॾिनी माए, ताकत ॾिनी माए, पहलवानी ॾिनी माए, केड़न कमन में खर्च करे आए, केड़न कमन में पहलवानी ॾिखारे आए, दिलेरी ॾिखारे आए। मानो थो जवाब रे, ऐ मुंहिंजा रब इन्नी कातल तो, इन्नी कातल तो फ़क़ुतिल तो। ऐ मुंहिंजा रब दिलेरी जहाद में खर्च करे आयम, अल्लाह जे रस्ते में खर्च करे आयम। केतरा काफिर मारे आयम, केतरा जंगन में काफरन जा सफन जो सफ़ों मां कत्ल करे आयम। इन्नी कातल तो
फ़क़ुतिल तो लड़ाई कंदो रहियम लड़ाई कंदे कंदे जहाद कंदे कंदे हता के मां पान कतल थी वयम अल्लाह तो फरमाए इन्नका कद कज़बत या अब्दी ऐ मुंहिंजा बाना तू मां अल्लाह सां कूड़ गलाए रहियो आं क्या तवज्जो आहे वो तो चए अल्लाह मां सॼी ज़िंदगी लड़ायूं कंदो आहियां मां त जहाद कंदो आहियां लड़दे लड़दे मां कतल थी वयुमि अल्लाह फरमायोस इन्नका क़द क़ज़बत या अब्दी माना कूड़ गलाए रहियो आं तू तो ज़ाहिरी अमल करे रहियो है मानू तुझे ज़ाहिर के ॾिसी रहा हा मां अल्लाह तुझे अमल जे रूह के ॾिसी रहियो हुअमि मां अल्लाह तुझे अमल जे जान के ॾिसी रहियो हुअमि तुझी दिल में मां अल्लाह हुयमि या का ॿी शइ हुई तुझी दिल में छा हुयो मां अल्लाह तोखे ॾिसी रहिया हुअमि तो हिन करे लड़ाई करे रहे हैं हिन करे जंगियूं करे रहे हैं लियो काल इन्नका जरीउन ताकि मानू चवे न तू वडो पहलवान तू तो पांजी पहलवानी निखारे रहे हैं तू तो पांजी दिलेरी निखारे रहे हैं यानी तुझो अमल हुयो पर रूह तुझे अमल में हुयो ही कोन याद रखजे तो असांजा जलसा भी तरह कम जा जने अमलन में रूह आयो रिया खां पाक ॾेखा खां पाक दुनिया जे मकसद खां पाक अल्लाह जी मोहब्बत जे लाए ओ जे करे कोई भी दीनी कम करे रहियो आमाल करे आमाल में जान ईंदी वने आमाल में रूह ईंदो वने ॾिस त दुआऊं किथों अल्लाह वटि क़बूल थींदियूं वञनि तो रड़ियूं करे रहिया चीखूं करे रहिया दुआउनि में तो असांखे थे टके जा लोफर भी तो असांखे जलील करे रहिया टके जा पुलिस ऐं हुकूमत वारा तो असांखे जलील करे रहिया के कम जा कौन बेदीन वडेरा उहे तो असांखे जलील करे रहिया बेदीन फाजिर जालिम तो असांजी दुआऊं कबूल कोने उहे तो असांखे जलील करे रहिया इस हर एक परेशान हर आए नी को न को अजाब हर आए नी कोई न को अजाब रात जो निंड ना है अखियों खुली पियो है तो घर में असन को सामान न खड़ी यार को झेड़ो न करे पाड़े में यार को विड़े ना हो यार को असांजी इज्जत जो दुश्मन न थे बाकी बुधायो आए सुकून आए का असांजी दुआउनि जी क़बूलियत जेकॾहिं अमल हुजन रूह वारा के मुझे इमामुल अंबिया फरमायो कुल्लु ज़ईफिन मुतज़अफ़िन लव अक़सम अलल्लाहि लअबरहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा मुझे पैगंबर संजी ज़बान ते यकीन अथव अबा जेके यकीन आया त मथे खणे सभनी क्या पक्की गाल ना हुआ जेका साईं फरमाए अबा वो पक्की गाल सच्ची है ना फरमायो ओहो मानो जेजा अमल मोहब्बत वारा जेजा आमाल मोहब्बत वारा आमाल रूह वारा आमाल उहे ना जंजो नालो लाशो छा चया मां तो असांजी नमाज़ूं छा आहिनि रोज़ा छा आहिनि ये मदरसा ये मस्जिदूं छा आहिनि
लाशो लाशो जो हल बनाए तो नहीं मौली साहब गाल करे शरी लाशो माना कुछ भी ना मैयत मुर्दा जिमें रूह ही कोने जाने काने पान फरमायो कुल्लु ज़ईफ़िन इमामुल अंबिया फरमायो कुल्लु ज़ईफ़िन मुतज़अफ़िन लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायो भले कमज़ोर छो न हुजे तो असां छा चवंदा बस असां गरीब आहियूं साईं हुसैन वडेरा आहिनि ज़मीनूं अथनि उहिदा अथनि हुकूमत अथनि वज़ीर आहिनि मुशीर आहिनि साईं असां गरीब आहियूं असां छा था करे सघूं चवंदा साईं ग़रीबी जो हाल ई कोन्हे अब पंहिंजे मजलिस में चवंदा न चवंदा साईं बोले साहिब ग़रीब जो हाल ई साईं माल बि उन्हनि वटि उहिदा बि उन्हनि वटि हुकूमत बि उन्हनि वटि ज़ालिम आहिनि साईं लोफर आहिनि हथियार भी अथनि सब कुछ अथनि अदा हेरे माने ॾिस स्टेज वारनि ने न ॾिस इहे उलमा ईंदा रहंदा वेंदा महिमान ईंदा रहंदा ॻाल्हियूं ॿुधो कम जूं ॻाल्हियूं अथव तो असां ईअं चवंदा आहियूं न छा कयूं कमज़ोर जेकर तो असांजे अंदरि आमाल हुजनि त कमज़ोर आमाल वारो कमज़ोर अमल वारो कमज़ोर दीन कमज़ोर छा थो ॻाल्हाए दीन कमज़ोर अल इस्लाम यालू वला योला नबी तुझे इस्लाम मथो हूंदो आहे मुसलमान मथो हूंदो आहे हेठो न हूंदो आहे मुसलमान कामयाब हूंदो आहे मुसलमान शिकस्त न खाईंदो आहे पैगंबर फरमाया अल इस्लाम यालू वला योला तुझे असां गरीब हूं इस्लाम जी ख़बर न कुरान जी ख़बर न दीन जी ख़बर अल्लाह जे नबी जा लफ्ज़ ॿुध हिक हिक ॻाल्हि जेकर मुस्तफ़ा सां जा लफ्ज़ मुबारक पढ़ी के ॿुधां त पुत कुछ गौर कयूं न पाण फरमाओ कुल्लु ज़ईफ़िन मुतज़अफ़िन लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु फरमायो पाण के कमज़ोर न समझे दीनदार बस आमाल जी कोशिश कयो आमाल रूह वारा आमाल जान वारा आमाल लाशे वारा आमाल न फरमायो इहो कमज़ोर दीनदार इहो कमज़ोर अमलन वारो ओ इहो कमज़ोर मुखलिस बानो लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु मुझे ताजदार इमामुल अंबिया फरमायो बस उन्हीं बाने के लंबे दुआ घुरण जी जरूरत न आहे लंबे वज़ाइफ जी जरूरत न आहे ओ टकी टकी दुआ घुरण जी जरूरत न आहे लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु बस कसम खणी करे ज़बान मां लफ्ज़ कढंदो वञे मां अल्लाह उन जे लफ्ज़न के कबूल कंदो वेंदुमि ही चवंदो वञे मां अल्लाह इएं कंदो वेंदुमि जेतिरा जेके लफ्ज़ ज़बान मां कढंदो वेंदो मां अल्लाह उन जे लफ्ज़न के पूरो कंदो वेंदुमि अने मूंखे ॿुधायो त तो असां में कमज़ोरी माल जी आहे तो असां में कमज़ोरी हुकूमत जी आहे त असां में हुकूमत मिलल न आहे तो असां इन करे कमज़ोर आहियूं तो कुर्सी न आहे इन करे आहियूं अॼु ख़बर पई त छा में कमज़ोर हो या त आमाल न आहिनि या आमाल आहिनि पर रूह कोन्हे मुंड में वॾी लंबी मिसाल ॾेई आहे मानो मरी पियो खट में छड़ो रूह निकरी तो बाकी सब कुछ अथसि अदा लाशो आहे कुछ भी ना वही उछलाए उस कब्र में जल्दी करो जल्दी देर न करो अदा जल्दी जनाजो पढ़ो बाबा देर न करो जल्दी पुजाए अरे बा वही तो अदो आ वही तो पुट्रा वही तो अबो आ बिल्कुल सालिम आ छा वयस अदा रूह हले वसना साव कोने जन सयाने केड़े कम जो तो असांजे आमाल में रूह न थव के कम जा न थव
न दुनिया में कम जा न आखिरत में कम जा। कमजोर दीन में आयो, कमजोर आमाल में हूँ, कमजोर इखलास में आयो, वरना यो कमजोर जो को माल में कमजोर, ओहदे में कमजोर, हुकूमत में कमजोर, पैसे में कमजोर। पर मुझे इमामुल अंबिया फरमायो लो अक़सम अलल्लाहि लअबर्रहु, बस ज़बान मां बस हुज्जत वारा लफ्ज़ चौंदो वने, लबे दुआ जी ज़रूरत ना है। बस ज़बान मां कसम खणी करे चवे मुखे अल्लाह जो कसम आ, मुझो रब इन्हीं के ज़रूर इन्हीं ज़ालिम के बर्बाद कंदो। ज़बान मां लफ्ज़ चौंदो वने मुखे अल्लाह जो कसम, अल्लाह इन्हीं हुकूमत के ज़लील कंदो। मुखे अल्लाह जो कसम, अल्लाह इन्हनि के ज़लील कंदो। अल्लाह चवंदो आ मुंहिंजा बाना ज़बान मां लफ्ज़ कढण तुंहिंजो कम, कम करण मां अल्लाह जो कम। लो अक़सम अलल्लाहि लअबर्रहु, हदीस जो साफ़ लफ्ज़ है। सद कचरे में भी छा ॻाल्हाईंदा, ख़बर न पवंदी आहे त असांजा लफ्ज़ निकिरनि छा था। सही ग़रीब जे कहिड़ो हाल आहे। सहाबा किराम के हुकूमत पो मिली, मुंड में छा हुयो? या त दीन अचे नथो या त जानी वणी था क्या। सहाबा के हुकूमत पो मिली, अवल छा हुयो? तइदाद छा हुयो न, हथियार छा हुयो न, ताकत कहिड़ी आहे न, ॿुधायो छा हुयो? मां हदीस पढ़ी रहियो हुअमि, ओहो आमाल चो जहाद भी जंहिंखे जहाद चई रहा हो, पर जो जहाद रूह वारो नाए, इखलास वारो नाए, जर्रो भी को ॿियो मक़सद शामिल न थद जो इहो कम वारो। इमामुल अंबिया फरमायो ओ अबू हुरैरा, अल्लाह इन्हीं पहलवान के साम्हूं बीहारींदो जंहिंखे अल्लाह दुनिया में दिलेरी ॾिनी, पहलवानी ॾिनी। अल्लाह फरमाईंदो सुभाना ओ इन्हीं नेमत जो छा कदर करे आए। मां अल्लाह दिलेरी ॾिनी माए, पहलवानी ॾिनी माए। पानो तो जवाब रे हदीस बुध, आए मुंहिंजा रब इन्नी कातल तो फ़क़ुतिल तो, ऐ मुंहिंजा रब पूरी जिंदगी लड़ाई कंदो रहियां, लड़ाई कंदो रहियां, केतिरा काफ़िर मारींदो रहियां। लड़ंदे लड़ंदे मुंहिंजा रब मां पाण भी क़त्ल थी वियमि। अल्लाह तो चए उन्हीं माने के या अब्दी इन्नका क़द कज़बता, ऐ मुंहिंजा बाना मां अल्लाह सां कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां। माण्हू तुंहिंजे ज़ाहिर खे ॾिसी रहिया हा, माण्हू तुंहिंजे ज़ाहिरी अमल खे ॾिसी रहिया हा, मां अल्लाह तुंहिंजे अमल जे रूह खे ॾिसी रहिया हुअमि, मां अल्लाह तुंहिंजे अमल जे जान खे ॾिसी रहिया हुअमि। तो ते हिन करे लड़ाई करे रहे हैं। लियुक़ाल इन्नका जरीउन फ़क़द कील, तो ते हिन करे लड़ी रहे। माण्हू चवनि वाह जो पहलवान, दुनिया जो मकसद हुई दुनिया में फ़क़द कील। ओ दुनिया वारो मकसद दुनिया में मिली वई, ऐ फरिश्तो हिनके पकड़े करे जहन्नम में विझोस। अमल त कई पर अमल में रूह न हुयोसि। हिकिड़ो लफ़्ज़ जिथां बयान मां शुरू कया बस उते ई ख़त्म कंदो। हिकिड़ो मसलो सम्झाइण चाहियां थो, बस अमल खपे, रूह वारो मौज़ू इहो आहे। न त लाशो, नमाज लाशो, ज़कात लाशो, हज लाशो, कुछ भी ना।
अबू हुरैरा वरी बियो शख्स अल्लाह उन्हीं के सामू बिहारी दो वरी अल्लाह उनखां पुछंदो ऐ मुझा बाना मां अल्लाह तोखे माल ॾिनो हो माए दौलत ॾिनी है माए या त मां अल्लाह जो एहसान हुयई वन ॿिया बि त माण्हू हा तोखां वधीक सोना सेबता तोखां वधीक अक़लमंद तोखां वधीक सियाणा उहे तो रोडन में पिया पत्थर कुटन उहे तो थोड़न पैसन ते सजी रात पिया चौकीदारी करे गुजारन सजी रात थदन में पिया जिंदगी गुजारन पर मां अल्लाह तो खे घर बैठे किरण जे माल कयो माए आए मुझा बाना बुधाए इनी नेमत जो छा कदर करे आए इनी जो छा हक अदा करे आए ओहो बानो तो चे मुझा रब इल्ली अनफक़तो आए मुझा रब मां तुझे रस्ते ते खैरात कयाम आए मुझा रब मां हिन तरफी खैरात कयाम सजे पासे खैरात कयाम खबे पासे खैरात कयाम आग्या खैरात कयाम मैं अमा मुझा रब जानी कारी खैरात कयाम मात सदका कयाम अल्लाह तुझे इनी नेमत जो हक अदा करे आयम मुझे इमामुल अंबिया फरमायो अबू हुरैरा अल्लाह तो जवाब रे उन्हीं बाने के मुझा बाना इल्का कद कज़ाबत या अब्दी ऐ मुझा बाना तुम अल्लाह सा कूड़ गलाए रहे हो क्या कूड़ तो गलाए जो तू मानो तो तुझे नहीं ज़ाहिरी अमल के नहीं सिरे या माता अल्लाह ने अमल जो रूह की नहीं सिरे तो ते हिन करे पियो खैरात कहें तो ते हिन करे पियो खर्च करें ताकि मानू वाह वाह कना तो जो को दुनिया जो मकसद होयो ता ॾिसंदो जेकॾहिं सच्ची थो ॿुधायां ज़कात सदक़ात तक़रीबन ॾींदड़ सब जा सब उनमें को न को दुनिया जो मकसद आहे ज़ाहिर में ॾिस वॾियूं ज़कातूं थो कढे जेकर अण वाक़िफ़ ग़रीबी में दोस्त रुपए जे लाइ बि धिका खाई जेकर नाले वारो माण्हू वेंदो वॾी शोहरत वारो वेंदो साईं मां तव्हांजे लाइ 5 लख लिकाए छॾिया साईं वठो मां तव्हांजे लाइ रखी छॾिया पर जेको गरीब बेचारो साधो सूदो वेंदुसि नाए बाबा नाए मोट हल के गरीब मौलवी जी मस्जिद ठांदी वेंदुसि न बाबा नाए मोट नाए अरे वॾो नाले वारो वेंदो साईं हा 1 लख साईं तव्हांजे लाइ साईं मस्जिद अल्लाह जो घर आहे साईं वठो अल्लाह फरमायो आए मुझा बाना अल्लाह जो कसम तू असां पंहिंजी सर्वे पाण न था कयूं पांडे तवज्जो ना है थोड़ा के कलील बाना है जंजे उन्हें जे अमलन में को रूह पयल है सब मुर्दा आमाल पर रड़ियों चीखो क्यों था अल्लाह जी मदद न थी तो चोर भी जलील कंदा वडेरा भी जलील कंदा हुकूमत भी जलील कंदी पाड़ो भी जलील कंदो इंसान इंसान का ई तो डजे जे के वक्त में को इंसान के जानवर का डजदो मां तव्हां खां पुछां थो तव्हांजे सांगन मां को रात जो सवारी न मिले साईं सखर पैदल हले मूंखे ॿुधायो उन जे ज़हन में खौफ़ के बघेड़े जो ईंदो कंहिंजो खौफ़ ईंदुसि मूंखे सची ॻाल्हि ॿुधायो यार सवारी नथी मिले घर भी परिया वञणो आहे अकेलो यार घर हेठ कचे में आहे पर हाणे वञा तो सवारी भी कोई कोने साथी भी कोई कोने यार हाणे के पर मूंखे सची ॻाल्हि ॿुधायो हिन के गीदड़ जो के बघेड़े जो के सूअर जो के जानवर जो दिल में तवज्जो वेंदुसि खौफ़ जो कंहिंजो ईंदुसि कंहिंजो इंसान जो माना इंसान छा थी वियो बघड़ थी वियो न बहुत बघड़ का कबो आहे न बहुत जानवर का कबो आहे न छा थी वियो ही परेशानी तो असां के छा जे लाइ अची नमाज़ूं भी पढ़ूं था बाक़ायदा सुनो तू भी रखियो वेठा आऊं वड़ा वड़ा मदरसा मस्जिदूं भी हलाए रहिया आऊं कुरान जा आलिम भी छा वेठा आऊं
अल्लाह तो फरमाए मुजाबाना इन्नका कद क़ज़बत या अब्दी, माना तू कूड़ गलाए रहे हो तू ते हिन करे खैरात कयो अज वडो मानू आयो आ जरूर ॾियणो आ तो ते हिन करे सदका कया अज ॾींदो मां सुभाणे पुलिस में कम ईंदो, अज ॾींदो मांस छुरी बधी में कम ईंदो, अज ॾींदो मांस वडो मानू आ फलाने वक्त में कम ईंदो। हीअ गरीब मिस्कीन वीचारो आ भले आलम छो न होजे पर हिनजी तो पुलिस में भी नथी हले, हिनजी तो हुकूमत में नथी हले, हिनजी तो वडेरे वट नथी हले, हिनजी तो गाल भी कोई कौन थो ॿुधे। ही तो ज़ईफ मुतज़अफ़ा। हाँ अल्लाह फरमायो तू ते हिन करे ॾिनो हो ताकि मां तोखे दुनिया जा मकसद आया फ़क़द कीला तुझो मकसद दुनिया में मिली वई, तुझो अमल तो होयो पर अमल में जान न हुई। ऐ फरिश्तो इनके भी पकड़ो, इनके भी केले करे जहन्नम में हणोस। अमल तो होयोस पर अमल में जान न होयोस, अमल तो होयोस पर अमल में रूह न होयोस। थोड़ा अमल कर भले थोड़ो अमल हो जाए पर हो जाए रूह और मोहब्बत वाला अमल, थोड़ो अमल हो जाए। ऐ अबू हुरैरा जी मुझा साईं उनमें इन हदीस में 3 मानू जो जिक्र है। अबू हुरैरा 3 मानू ईंदो अल्लाह पांजे सामो बिहार ईंदुस, अल्लाह फरमाइंदुस मुझा बाना तोखे भी मां अल्लाह हिकड़ी नेमत ॾिनी हुई। जेका मां तव्हांखे हदीस ॿुधायां न इहा हदीस अबू हुरैरा जने पंहिंजे शागिर्द खे तो ॿुधाए। त शागिर्द जने हज़रत अबू हुरैरा सहाबी जो शागिर्द जने चईसे मूंखे हदीस ॿुधाए इहा त अबू हुरैरा ही तैयार थी ही हदीस अञा पढ़ण जो इरादो ही कई त हदीस जो खाको वे अल्फाज ये ज़हन में आया तो हज़रत अबू हुरैरा जी जो शुरू हदीस जे लफ्ज़न दे ये तवज्जो आयो तो खौफ का अबू हुरैरा बेहोश थी गया, पढ़ी ने पा सके ना हदीस। ये हदीस का माता के पढ़ी तो बताए शागिर्द वेठो ॾिसो आहे सही अबू हुरैरा तो बेहोश थी गया, देर में होश में आया हदीस ॿुधायां चे मां तोखे अॼु उहा हदीस ॿुधायां मूंखे बिल्कुलु उहो वक़्तु यादि आहे जॾहिं मां ऐं इमामुल अंबिया अकेला वेठा हुआसीं ऐं मुंहिंजे साईं मूंखे इहे हदीस लफ़्ज़ ॿुधाया। अबू हुरैरा बस इहे लफ़्ज़ चई ईअं चई समय तो रसूल बस इहे लफ़्ज़ चई वरी अबू हुरैरा बेहोश थी वियो। छा सहाबा जो हाल आहे तो असां हदीस पढ़ूं पिया, हदीस हुजूर जी ॿुधूं पिया, असांजे त जिस्म में ज़र्रे बराबर सिसराटी भी नथी अचे तो असां में ईमान हुजे त ख़बर पए न। 2 दफ़ा या 3 दफ़ा मूंखे पूरो यादि न आहे त अबू हुरैरा पंहिंजे शागिर्द खे इन हदीस खे ॿुधाइण जे वक़्त में बेहोश थी वरी होश में अची चए अच त मां ॿुधायां तोखे। आख़िर 2 दफ़नि खां पोइ या 3 दफ़नि खां पोइ इहा हदीस ॿुधाइणी शुरू कई। ऐ मुझे साईं अबू हुरैरा फरमायो कि मुझे इमामुल अंबिया फरमायो अल्लाह जे सामो उठो मानू तो अचे, अल्लाह पांजे सामो बिहारे अल्लाह तो पुछा करेस ऐ मुजाबाना तोखे भी मां अल्लाह हिकड़ी नेमत ॾिनी हुई, उनी नेमत उहा या नेमत ॾिनी है माए माला कुरान जो इल्म ॾिनो हो माए, कुरान वारी दौलत ॾिनी है माए, इनी नेमत जो छा कदर करे आए, इनी नेमत जो छा हक अदा करे आए। ओहो बानो तो चे मुझा रब इन्नी तअल्लमतुल कुरान व अल्लमतुहु। ऐ मुझा रब सजी जिंदगी कुरान सिखंदो रहा मां, कुरान बिन के सिखारींदो रहा मां, पूरी जिंदगी दीन पढ़दो रहा मां, पूरी जिंदगी दीन बिन के सिखारींदो रहा मां। ऐ मुझा रब मानी जो यो हक अदा करे आयो आं। ओ बोलियो ॿुधो, ओ हाफ़िज़ो ॿुधो,
दुआ कयो शल अल्लाह ता असांजे आमाल में जान पैदा करे, शल अल्लाह तो असांजे आमाल में रूह पैदा करे। बानो तो चे मुझा रब इन्नी तअल्लमतुल कुरान व अल्लमतु, ऐ मुझा रब पूरी जिंदगी सिखलो रहा मैं, पूरी जिंदगी कुरान सिखारींदो रहा मैं, मुझा रब मां यो हक अदा करे आयो मैं। अल्लाह तो चैस इल्लका कद कज़बत या अब्दी, ऐ मुझा बाना तू तो मां अल्लाह सा कूड़ गलाए रहो मानो तुझे जाहिर के दिसी रहा, मां अल्लाह तुझे अमल जे रूह के दिसी रहा मां अल्लाह तुझे अमल जी जान के दिसी रहा मां। तू ते हिन करे पढ़ी रहे हैं, तू ते हिन करे पढ़ाए रहे हैं। लियो काला इन्नका खारिऊन, लियो काला इन्नका खारिऊन फकद कील, हिन करे तो के मानू वाह 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 करना वडो तीर जो कम कर रहे हो मानू जी वाह वाह तो जो मकसद हो दुनिया तो जो मकसद हो, तो जो मकसद मिली वही ऐ फरिश्तो मां अल्लाह के इनजे इल्म जी परवाह ना है, मां अल्लाह के इनजे अमल जी परवाह ना है। फरिश्तो इनके पकड़ोस पकड़े करे जहन्नम में विजोस, वही कंदो तो दीन जो कम हो पर मकसद मां अल्लाह ना होयो मास, मां अल्लाह के एरन आमाल जी काई जरूरत ना है। मालूम तो अमल हुजन रुगो वारा पुलिस तो अल्लाह जी मदद की थी है तो असा तो छड़ो पे ज़ाहरी अमाल का अजकल ज़ाहरी अमाल जन में मकसद अल्लाह ना हो दो ना, अल्लाह रहम करे शल अल्लाह रहम करे। और जो आखिर में हाल अले छाती मैं आखिरी गाल तो क्या विषय तो उलमा आया बस आखिरी बुखारी से एक भी हदीस है चे साहबी तो फरमाए एक शख्स हो जंहिंजो नालो हो कज़बान, उहदी जी लड़ाई में ना शरीक न थियो ओ जी लड़ाई में और तू उनके ताना पी दे हल ही तेरी सो कज़बान डरपूक पड़ा डिंजड़ा इनाई इन लड़ाई में ॾिठई न सख्त लड़ाई आ इनाई ये चाहो हाने जे करेड़ी न लड़ाई ॾिसो एड़ो कारनामा दिखारी दो जो मन वाह वाह कंदा ॾिसो थी छा थो थे। बुखारी शरीफ में हदीस है पोइ अगर बी जंग आई उन वक्त में तलवार खणी करे ये काफरन जी सफर में घुसी पियो वने पियो मारे तो वने पियो मारे इस ताईं जो लफ्ज साहबी तो फरमाए ला यदउ शाज़तन वला फाज़तन इल्ला तबआ फयज़रिबुहु बिसैफिही। जिथे भी परे पो काफिर नजर अचेस दुख पाए करे उन्हीं के उते मारे पियो, वरी हिन तरफ कोई काफिर पियो नजर अचेस दुख पाए उन्हीं के मारे पियो। ला यदउ शाज़तन वला फाज़ इल्ला तबआ फयज़रिबुहु बिसैफी, वनी करे उते कत्ल करे पियो। साहबा हुजूर जी खिदमत में आया साईं मा अजज़ा मिन्ना अल यौम मा अजज़ा फुलानो, साईं अज फुलानो कोई खणी वयो अज असा सबनी का अगते निकरी वयो। साईं एतरा त काफिर मारे रहो काफिर तलवारों इनके हणी रहा है ना
जिस्म पूरो जख्मी थी वयो पर सिपो भी मारी दो थो रहे अज ही असा खात अते निकरी वो मुझे इमामुल अंबिया सहाबा के फरमायो इन्नहु मिन अहलिन नार पान फरमायो जहन्नमी थव हदीस में अथो ये दोरो हदीस वारो मदरसो हाने भी बुखारी शरीफ पई खोले निकाले एक सहाबी चौंदो मां चुम इमामुल अंबिया ये लफ्ज फरमाया मां दिसात ही छा करे रयो मां कढ लगो मास इदा कादा कातु व इदा ज़हब ज़हबतो हले पियो त गड़ पियो हलास वेहे पियो त मां गड़ पियो वेही रहास दिसा छा करे रयो ही लड़दे लड़दे काफरन भी हिन ते वार कया इनके जख्मी कया जख्मन जी तकलीफ बर्दाश्त न करे सगो डाडो जख्मी थी पयो बेसब्री कंदे इन तलवार के मुठे के पेरन में फसाए उनकी नोक के पांजे सीने में आने मथा पान के उठाए करे ये खुदकुशी करे पान के मारी बस वो सहाबी जेको हिन जी तार में होयो भज दो हुजूर जी खिदमत में आयो अची के चवन लगो इन्नी अशहदु अन्नक रसूलुल्लाह साईं पहरिया भी गवाही आई आने भी गवाही दे रहे वाकई अल्लाह जा सच्चा नबी हो जेके अवा लफ्ज फरमाया साईं वाकई थो साईं खुदकुशी करे पान के मारियो मुझे इमामुल अंबिया फरमायो उन मौके ते साईं जा लफ्ज बुधो पान फरमायो ओ मुझा सहाबा बुधो इन ज़ाहिरी आमाल ते कुछ न थव अमल उहे थव जन में रूह मौजूद अमल उहे जन में जान मौजूद मुझे साईं ही लफ्ज़ फरमाया इन्नल अब्दा ला यामलो बिअमली अहलिल जन्नत व इन्नहु मिन अहलिन नार व इन्नर रजुला लयअमलु बिअमलि अहलिन नार व इन्नहु मिन अहलिल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ाहिर में मानो दिसो इत वडा गुनाह जा कम करे रहे हो पर एरो सच्चो अमल रूह वारो अमल उनका थींदो अल्लाह उन्हीं के जन्नत दींदो पर खोड़ मानो ताके ज़ारी अमल कंदे नजर ईंदा पर उन्हनि अमलन में रूह न होंदस व इन्नहु मिन अहलिन नार फरमायो उहो जहन्नमी होंदो अल्लाह वट जहन्नमी होंदो दुनिया उन जा ज़ाहिरी अमल पिया ॾिसंदा आहिनि पर उन जे अमलन में जान न होंदी उन जे अमलन में रूह न होंदो मां समझा तो मां घंटो इन हिकड़े मसले के बयान किया उम्मीद है कि ये मसलो समझ में अची वियो दुआ कयो चल अल्लाह ताला तहां असांखे एड़ा आमाल नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।